खैरपुर वाक़िया कंदासी खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट बस फुटपाथ से टकराइजी वही जिस सबब 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब चंद शागिर्दाणनि समेत 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त पॉइंट बस जी हालत ख़राब आहे। केतिराई भेरा शिकायत करण बावजूद इंतज़ामिया तहरुक नाए वरितो। खैरपुर में वाक़िया कई पिया खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट बस फुटपाथ से टकराइजी वही जंहिं सबब 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब चंद शागिर्दाणनि समेत 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त पॉइंट बस जी हालत ख़राब आहे। केतिराई भेरा शिकायत करण बावजूद इंतज़ामिया तहरुक नाए वरितो। खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट बस फुटपाथ से टकराइजी वही जंहिं सबब 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब चंद शागिर्दाणनि समेत 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त पॉइंट बस जी हालत ख़राब आहे। केतिराई भेरा शिकायत करण बावजूद इंतज़ामिया तहरुक नाए वरितो। खैरपुर जी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे पॉइंट बस फुटपाथ से टकराइजी वही जंहिं सबब 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे सबब चंद शागिर्दाणनि समेत 10 शागिर्द ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खैरपुर में तफ़सील कंदासीं अली अकबर कोपा खां। जी अली अकबर कोपा खां जवाब तागा कचो ज़ख़्मी शागिर्दनि जी हालत कीअं ॿुधाई वञे? शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी पॉइंट बस ब्रेक फेल थियण सबब फुटपाथ ते चढ़ी हुई जंहिंजे नतीजे में बस में सवार 4 शागिर्दाणियुनि समेत 10 शागिर्द जेके आहिनि उहे मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े दौरान फुटपाथ ते लॻल बिजली जो जेको पोल आहे पिणु उहो किरी पियो आहे। होॾां बस में सवार शागिर्दनि जो चवणु हो त हादसे जो शिकार पॉइंट बस जी हालत ख़राब थी चुकी आहे। यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि बस पॉइंट तब्दील कई वञे त जीअं बिना कंहिं देरि महफ़ूज़ नमूने तालीम हासिल करण लाइ यूनिवर्सिटी पहुची सघूं, पर इंतज़ामिया लापरवाही जो मुज़ाहिरो करे रही आहे जंहिं सबब असांजूं हयातूं जेके आहिनि उहे दाव ते लॻल आहिनि। हिननि यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खां मुतालबो कयो त बस पॉइंट जी मरामत कराए शागिर्दनि जूं हयातूं महफ़ूज़ वञनि। ॿी सूरत में यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त जांच कयो वेंदो। महिरबानी अली अकबर तफ़सीलनि जे लाइ।